इहो निर्वाण पीड़िका जो ऑनलाइन लेक्चर सिलसिलो आहे। मुंहिंजो नालो अहसान अहमद उर्साणी आहे। आउं जामिया महराण ॼामशोरो जे जियातिब इंजीनियरिंग शोबे में प्रोफेसर ऐं निशिस्तमान आहियां, पर हिन वक़्तु आउं नईं दिल्लीअ में वाक़िअ जामिया ॾखण एशिया जे रियाज़ियात ऐं ॻणिप्यूकर साइंस शोबे में बतौर प्रोफेसर कमु करे रहियो आहियां। हीउ सिग्नल ऐं सिरिश्ता मज़मून जो ॿियों लेक्चर आहे, जंहिंजो उनवान आहे औकाती छेद यानी टाइम डोमेन एनालिसिस। हीउ ॿिएं लेक्चर जो ॿियों भाङो आहे। हिन लेक्चर जे पहिरें भाङे में पाण किन अहम सिग्नल्स खां मुतारिफ़ थियासीं जेके सिरिश्तनि जे मुताले में अहम किरदारु अदा कनि था। ॿिएं लेक्चर जे हिन भाङे में पाण सिग्नल जी तवानाई ऐं कुवत बाबति पढ़ंदासीं ऐं ॾिसंदासीं त तवानाई सिग्नल ऐं कुवती सिग्नल्स छा थींदा आहिनि। तंहिंखां पोइ ॾिसंदासीं त सिरिश्ते जी झटके मोट छा थींदी आहे। बाक़ी रहियल मौज़ू यानी पेच या कन्वोल्यूशन ऐं आम फोरियर सिलसिले जो अभ्यास ईंदड़ भाङनि में कंदासीं। तबैयात यानी फिज़िक्स में तव्हां तवानाईअ बाबति पढ़ी आया आहियो। तबैयात में पाण तवानाईअ जी मुख़्तलिफ़ सूरतुनि बाबति पढ़ियो आहे ऐं इन करे उन जे मुख़्तलिफ़ एकनि खां बि वाक़ुफ़ आहियूं। तवानाई हासिल बि कबी आहे त ख़र्च बि कबी आहे। पाण मानी खाई कीमियाई सूरत में तवानाई हासिल कंदा आहियूं, जंहिंखे असांजो जिस्म गर्मी ऐं हरकी तवानाईअ में तब्दील कंदो आहे। असांजे जिस्म या खाधे में मौजूद कीमियाई तवानाईअ खे असां कैलोरी जे एकनि में मापींदा आहियूं। जेका बरक़ी तवानाई असां ख़रीद कंदा आहियूं उन खां सवाइ जॾहिं असां कंहिं शइ खे सेरण लाइ उन ते ज़ोर लॻाईंदा आहियूं त ख़र्च थींदड़ तवानाईअ खे जूल्स में मापियो वेंदो आहे। तवानाईअ जा इहे समूरा एका मसावी आहिनि ऐं हिक एके खे ॿिए में तब्दील करे सघिजे थो। मिसाल तौर बज़र हिकु बरक़ी सिरिश्तो आहे जेको बरक़ी तवानाईअ खे ख़र्च कंदे आवाज़ी तवानाई पैदा करे थो। हिन मिसाल में बज़र जी रोक यानी रेज़िस्टेंस ऐं उन ते लॻाइजंदड़ बरक़ी वोल्टेज ॾिनल आहे, जॾहिं त बज़र में ख़र्च थींदड़ बरक़ी तवानाई लहणी आहे। बरक़ी दौरनि यानी इलेक्ट्रिकल सर्किट्स जी बुनियादी ॼाण मां असांखे मालूम आहे त वोल्टेज जे चौरस खे रोक यानी रेज़िस्टेंस सां वंड करे कुवत यानी पावर लही सघिजे थी ऐं तवानाई लहण लाइ कुवत जो वक़्त जी निस्बत सां तकमुल यानी इंटीग्रेशन कयो वेंदो आहे। सभ खां अॻु में पाण सिग्नल V ऑफ t खे सम्झंदासीं। सिग्नल V ऑफ t हिकु मुस्ततील पल्स आहे जेका बैटरीअ सां सिलसिलेवार लॻल पुश बटण खे दॿाइण सां पैदा थिए थी। इन मुस्ततील सिग्नल जी रियाज़ियाती नुमाइंदगीअ खे सम्झण जी ज़रूरत आहे। मुस्ततील पल्स जी रियाज़ियाती नुमाइंदगीअ खे आसान बनाइण लाइ हिकु निशानी इस्तेमाल थींदी आहे। हीअ निशानी ॿुधाए थी त सिग्नल हिकु मुस्ततील पल्स आहे। हीउ कोएफिशिएंट ॿुधाए थो त सिग्नल जो क़दुरु या एम्पलीट्यूड 12 वोल्ट आहे। T काटू 5 ॿुधाए थो त इन पल्स जो विच ॿुड़ीअ ते हुअण बदिरां 5 एका सेरियल आहे, मतिलब त इन जो विच T बराबर 5 ते आहे। हेठि ॾिनल 4 ॿुधाए थो त इन पल्स जी वेकर 4 एका यानी 4 सेकंड आहे, मतिलब त बटण खे 4 सेकंडनि लाइ दॿायो वियो हो। 4 जो अधु यानी 2 एका विच जे साॼे पासे ऐं 2 एका विच जे खाॿे पासे निशान लॻायो, मतिलब त सिग्नल V ऑफ t बराबर 3 खां t बराबर 7 सेकंड ताईं 12 वोल्ट क़दुरु रखे थो, जॾहिं त इन अरसे खां ॿाहिरि इन जो क़दुरु ॿुड़ी आहे। बज़र में ख़र्च कयल तवानाई मालूम करण लाइ हिन फार्मूला में असां V ऑफ t जो क़दुरु यानी 12 वोल्ट रखंदासीं। जीअं त वोल्टेज जी इहा पल्स t बराबर 3 खां t बराबर 7 सेकंड ताईं जारी रहे थी, तंहिं करे असां तकमुल जी हेठी हद 3 त मथी हद 7 रखंदासीं। R यानी रोक जो क़दुरु 20 ओम रखंदासीं। 12 वोल्ट जो चौरस
144 चौरस वोल्ट थींदो। जीअं त 144 चौरस वोल्ट हिकु कांस्टेंट आहे, इन करे उनखे तकमुल यानी इंटीग्रेशन खां ॿाहिरि खणी रखंदासीं। तकमुल जो नतीजो T निकिरंदो, जंहिंमें हेठीं ऐं मथीं हद रखंदासीं। अहिड़ीअ रीति जवाबु ईंदो 28.8 जूल्स, छाकाणि त चौरस वोल्ट वंडिया ओम बराबरि आहे 1 जूल जे। पर तवानाईअ जो इहो तसवुरु सिरिश्तनि ते लागू थिए थो, जिते तवानाई हासिल या ख़र्च थींदी हुजे, जॾहिं त सिग्नल तवानाई कुझु मुख़्तलिफ़ तख़य्युल आहे, जंहिंमें सिरिश्ते जो को बि तसवुरु न आहे। सिग्नल तवानाई न हासिल थिए थी न ई ख़र्च थिए थी। इहा सिग्नल जी पंहिंजी तवानाई आहे, जेका सिग्नल में समायल हूंदी आहे। सिग्नल तवानाईअ बाबति हेठियूं ॻाल्हियूं ज़हन नशीन करणु घुरिजनि। पाण कंहिं बि सिरिश्ते जी का बि ॼाण हासिल करण खां सवाइ ई सिग्नल जी तवानाई मालूम करे सघूं था, छाकाणि त सिग्नल तवानाईअ जो सिरिश्ते सां को बि वास्तो न आहे। सिग्नल जी तवानाईअ जो को मख़सूस एको न थींदो आहे। कंहिं सिग्नल जे पंहिंजे एके मां ई उन जी तवानाई जो एको जुड़ंदो आहे। इहा ॻाल्हि पाण हिकु मिसाल सां सम्झंदासीं। हिन परदे ते रुॻो पाण सिग्नल तवानाईअ जी रियाज़ाती मसावात सम्झंदासीं। सिग्नल तवानाई कंहिं कुल औकाती सिग्नल जी बि मालूम करे सघिजे थी त कंहिं जुज़ औकाती सिग्नल जी बि। सिग्नल जी एब्सोल्यूट वैल्यू यानी मिक़दार खणो ऐं उन जो चौरस लहो। जेकॾहिं सिग्नल कुल औकाती सिग्नल आहे त उन जे चौरस जो वक़्त जी निस्बत सां तकमुल करियो, ऐं जेकॾहिं इहो सिग्नल जुज़ औकाती सिग्नल आहे त उन जे चौरस क़दुरनि जो जोड़ उपत लहो। यादि रहे त इंटीग्रेशन यानी तकमुल काटू इंफिनिटी खां वाधू इंफिनिटी ताईं कयो वेंदो आहे, छाकाणि त मुमकिन आहे त कुल औकाती सिग्नल पंहिंजी रियाज़ियाती सूरत में अज़ुल खां मौजूदु रहंदो आयो हुजे ऐं सदाईं मौजूदु रहे। साॻीअ रीति इहो पिणु मुमकिन आहे त जुज़ औकाती सिग्नल में पिणु लामहदूद जुज़ा मौजूदु हुजनि। तंहिं करे सिग्नल तवानाई मालूम करण लाइ लामहदूद जुज़नि जी जोड़ उपत लहणी पइजी सघे थी। अचो त हिन मुस्ततिल वोल्टेज पल्स जी तवानाई मालूम करियूं, जेका असां बज़र ते लॻाई हुई। हीउ सिग्नल T बराबरि 3 खां अॻु वारनि वक़्तनि ते ॿुड़ी आहे ऐं T बराबरि 7 वारनि क़दुरनि खां पोइ बि ॿुड़ी आहे। जॾहिं त T बराबरि 3 खां T बराबरि 7 वारी दौरानिया में इन जो क़दुरु 12 वोल्ट आहे। इन पल्स जी कुल वेकर 4 सेकंड आहे। मतिलब त 12 वोल्ट जो चौरस करे T बराबरि 3 खां वठी T बराबरि 7 ताईं इन जो तकमुल करे तवानाई लहिबी। इहो तकमुल भाङेवार कयो वेंदो, छाकाणि त सिग्नल V ऑफ T भाङेवार सिग्नल यानी पीस वाइज़ सिग्नल आहे। काटू इंफिनिटी खां 3 ताईं सिग्नल ॿुड़ी आहे ऐं 7 खां वाधू इंफिनिटी ताईं पिणु इहो ॿुड़ी आहे। अहिड़ीअ रीति जवाबु अचे थो 576 चौरस वोल्ट सेकंड। जीअं त सिग्नल जो पंहिंजो एको वोल्ट आहे, इन करे साॻे सिग्नल जी तवानाईअ जो एको चौरस वोल्ट सेकंड आहे। हिते नोट करण वारी ॻाल्हि इहा आहे त हिन भेरे पाण सिरिश्ते यानी बज़र खे या उन जी रोक खे बिल्कुलु लेखे में ई कोन आंदो आहे। पर बज़र वारे सिरिश्ते में रुॻो वोल्टेज ई अकेलो सिग्नल न आहे, बल्कि बज़र मां गुज़रंदड़ बरक़ी रव यानी करंट बि हिकु बरक़ी सिग्नल आहे। तंहिं करे पाण इन करंट सिग्नल जी तवानाई बि मालूम करे सघूं था। ओम जे क़ाइदे मुताबिक़ 12 वोल्ट खे 20 ओम सां वंड कबो त पाण खे बरक़ी रव यानी करंट जो क़दुरु मिलंदो, जेको ॿुड़ी ॾहाई 6 एम्पियर थिए थो। इन सिग्नल जी तवानाई लहण लाइ इन जो चौरस करे वक़्त जी निस्बत सां तकमुल करणो पवंदो, जॾहिं त तकमुल जूं हदूं साॻियूं ई रहंदियूं। अहिड़ीअ रीति जवाबु ईंदो 1.44 चौरस एम्पियर सेकंड। जीअं त सिग्नल जो पंहिंजो एको एम्पियर आहे, त
तंहिं करे उन जी तवानाई जो एको चौरस एम्पियर सेकंड आहे। तवानाईअ वांगुरु पाण सिग्नल जी कुवत बि मालूम करे सघूं था। सिग्नल कुवत खे पिणु को मख़सूस एको न थींदो आहे। सिग्नल कुवत जो एको सिग्नल जे पंहिंजे एके ते मुनहसर आहे। सिग्नल कुवत अहिड़ी कुवत जो तख़य्युल आहे जेका सिरिश्ते ते दारोमदार नथी रखे। सिग्नल कुवत खे समूरे सिग्नल जी सरासरी तवानाई यानी तवानाई फी एको वक़्तु तसवुर करे सघिजे थो। मथियों फार्मूलो कुल औकाती सिग्नल जी कुवत लहण लाइ इस्तेमालु थींदो आहे, जॾहिं त हेठियों फार्मूलो जुज़ औकाती सिग्नल्स ते लागू थींदो आहे। रियाज़ियाती सूरत में सिग्नल कुवत जो फार्मूलो साॻियो सिग्नल तवानाईअ वारो ई आहे, पर कुल औकाती सिग्नल जी कुवत वारे फार्मूले में हिकु भाङे कैपिटल टी इज़ाफ़ी आहे, जेको सिग्नल जी कुल दौरानिया जी नुमाइंदगी करे थो, जॾहिं त जुज़ औकाती सिग्नल जी कुवत वारे फार्मूले में हिकु भाङे कैपिटल एन इज़ाफ़ी आहे, जेको जुज़नि जे कुल तइदाद जी नुमाइंदगी करे थो। जीअं त पाण सिग्नल तवानाई ऐं सिग्नल कुवत लहण सिखी चुका आहियूं, तंहिं करे पाण सिग्नल जी क्लास बंदी बतौर तवानाई सिग्नल या कुवती सिग्नल करे सघूं था। तवानाई सिग्नल उहो आहे जंहिंजी तवानाई ॿुड़ी बि न हुजे त लामहदूद बि न हुजे। मतिलबु त महदूद तवानाई रखंदड़ सिग्नल खे तवानाई सिग्नल सॾियो वेंदो आहे। महदूद तवानाई रखंदड़ सिग्नल खे लामहदूद वक़्त सां वंड कबो त उन जी कुवत ॿुड़ी थी वेंदी। साॻीअ रीति कुवती सिग्नल उहो सिग्नल आहे जंहिंजी कुवत ॿुड़ी बि न हुजे त लामहदूद बि न हुजे। मतिलबु त महदूद कुवत रखंदड़ सिग्नल खे कुवती सिग्नल सॾियो वेंदो आहे। महदूद कुवत रखंदड़ सिग्नल खे लामहदूद वक़्त सां ज़र्ब कबो त उन जी तवानाई लामहदूद थी वेंदी। यानी त को सिग्नल तवानाई सिग्नल हूंदो आहे, को सिग्नल कुवती सिग्नल हूंदो आहे ऐं को सिग्नल ॿिन्ही मां कुझु बि न हूंदो आहे। पर यादि रखो, को बि सिग्नल हिक ई वक़्तु तवानाई सिग्नल ऐं कुवती सिग्नल नथो थी सघे। हिन परदे ते तवानाई सिग्नल जो मिसाल ॾेखारिजे थो। हीउ सघायतन मुतनज़ल यानी एक्सपोनेंशियली डिकेइंग सिग्नल आहे, जेको गैर ॿुड़ी महदूद तवानाई रखे थो। तंहिं करे इहो हिकु तवानाई सिग्नल आहे। टाणवी सिग्नल यानी पीरियोडिक सिग्नल कॾहिं बि तवानाई सिग्नल नथो थी सघे। टाणवी सिग्नल जो हर चकर हिकु महदूद तवानाई रखे थो, जॾहिं त समूरे टाणवी सिग्नल में लामहदूद चकर थींदा आहिनि। तंहिं करे समूरे टाणवी सिग्नल जी तवानाई लामहदूद थींदी आहे, पर टाणवी सिग्नल जी कुवत या सरासरी तवानाई यानी तवानाई फी एको वक़्तु महदूद थिए थी। मतिलबु त समूरा टाणवी सिग्नल कुवती सिग्नल थींदा आहिनि। के सिग्नल तवानाई सिग्नल हूंदा आहिनि, न ई कुवती सिग्नल। मतिलबु त इहे न तवानाई सिग्नल हुअण वारे शर्त ते पूरा लहंदा आहिनि, न ई कुवती सिग्नल हुअण वारे शर्त ते। मिसाल तौरु हीउ सिग्नल जंहिंजी रियाज़ियाती सूरत t पावर -0.1 u ऑफ t-1 आहे, इन सिग्नल जी तवानाई लामहदूद ऐं कुवत ॿुड़ी आहे। हिकिड़ा अहिड़ा बि सिग्नल थींदा आहिनि जिन जी तवानाई बि लामहदूद थींदी आहे त कुवत बि। मिसाल तौरु झटको सिग्नल ऐं चाढ़ी सिग्नल। हिन परदे ते पाण सिग्नल्स ऐं सिरिश्ता सां लाॻापियल हिकु नओं ख़्यालु सिखंदासीं। जेकॾहिं कंहिं सिरिश्ते खे ॿुड़ी वक़्त ते झटको ॾिजे त सिरिश्ते मां हासिल थींदड़ आउटपुट खे झटके मोट सॾियो वेंदो, पर शर्त इहो आहे त झटको ॾियण खां अॻु में
सिरिश्ते जो आउटपुट ॿुड़ी हुजे ऐं सिरिश्ते में अॻुवाट का बि तवानाई सांढियल न हुजे। ॿियनि लफ़्ज़नि में सिरिश्ते जी आगाज़ी हालत यानी इनिशियल कंडीशन ॿुड़ी हुजे। हर मुनफ़रिद सिरिश्ते खे पंहिंजी मुनफ़रिद झटके मोट थींदी आहे। तंहिं करे कंहिं सिरिश्ते जी नुमाइंदगी उन जी झटके मोट सां करे सघिजे थी। मतिलब त झटके मोट कंहिं सिरिश्ते जी सुञाणप थींदी आहे। झटके मोट जी रियाज़ियाती निशानीअ तौरु अक्सर H of T इस्तेमालु थींदो आहे। हिन परदे ते कंहिं फ़र्ज़ी सिरिश्ते जी झटके मोट ॾेखारिजे थी। हिन लेक्चर बाबति पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। वधीक ॼाणण लाइ ॾिसंदा सिग्नल्स ऐं सिरिश्ता लेक्चर 2 भाङो 3।